जय झूलेलाल साथियों, स्वागत आहे तव्हांजो इन नए प्रोग्राम में जंहिंजो नालो आहे ज़िंदगी ज़िंदगी। दोस्तों, असीं हिन प्रोग्राम में ज़िंदगीअ जे हर पहलूअ ते रोशनी विझण जी कोशिश कंदा आहियूं ऐं अॼु ज़िंदगीअ जे हिन नए एपिसोड में अॼु जो विषय आहे कर्म या क़िस्मत। केरु आहे वॾो, कर्म या क़िस्मत? कंहिंजी आहे वॾी अहमियत, कर्म जी या क़िस्मत जी? मां आहियां संजय मंगनानी ऐं तव्हांजे साम्हूं पेश आहे चंदा विरानी जी। चंदा विरानी जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हां सभिनी खे जय झूलेलाल। संजय जी तव्हांखे ॿुधायो त ज़िंदगीअ जे हर पहलूअ ते रोशनी विझंदड़ के अहिड़ा किस्सा जेके असीं तव्हां वटि पेश कंदासीं ऐं तव्हांखे नंढियुनि नंढियुनि अखरनि सां उहे असां मिसाल बि ॿुधाईंदासीं। अॼु जो विषय असां सोचियो आहे कर्म या क़िस्मत। त संजय जी शुरू कयूं। बिल्कुलु बिल्कुलु। त साथियो, चवंदा आहिनि त कर्म वॾो आहे, के चवंदा आहिनि क़िस्मत वॾी आहे। तव्हांखे छा थो लॻे, कर्म वॾो या क़िस्मत? पर मुंहिंजी नज़र सां जे तव्हां ॾिसंदा त कर्म वॾो आहे। बिना कर्म जे का बि क़िस्मत नथी खुले। यानी कि मंज़िल तव्हांजे पासे आहे, पर उन लाइ अगरि तव्हां कदम खणी हलंदा तॾहिं त मिलंदव न त मंज़िल कीअं मिलंदी? अॼु कुझु असांखे खाइण लाइ खपे, उथी करे उधम कंदासीं तॾहिं त कुझु मिलंदो खाइण लाइ। तव्हांखे हिकु नंढी आखाणी थी ॿुधायां, उहा आहे शिव पार्वतीअ जी। त कर्म वॾो आहे या क़िस्मत? हिकु दफ़ो पार्वती शिव सां सैर कंदे मथां ॾिठो त हिकु ग़रीब खे वण हेठां बुखियो प्यासो ऐं माण्हुनि खां हथ जोड़े घुरंदो त कुझु बि त ॾियो, भॻवान जे नाले ते मूंखे कुझु बि त ॾियो। त पार्वतीअ चयो, हे भोले शंकर, ॾिस ही भक्त भॻवान जो नाले ते वठे थो, पर केरु कुझु ॾेसि नथो। शंकर जी चयसि, अॼु हिन जे नसीब में खाधो कोन्हे को। इहे कीअं था चयोसि? न ईअं न चओ, हू बुखियो प्यासो वेठो आहे, कुझु त कयो उन लाइ। शिव खिली करे चयो, ठीकु है, तूं चई थी त मां हाणे ई थो कयां, ऐं ॾिस हुन जी क़िस्मत में छा आहे। यकदमि ॾिठोसीं त हिकिड़ो माण्हू आयो पातल खणी, जंहिंमें पूरी भाॼी, दाल, चांवर ऐं सभु मिठाई हुयूं। उन अची उन फ़क़ीर खे ॾिनियूं, बाबा ही वठो प्रसाद। ॾाढो ख़ुशि थियो, एॾो ख़ुशि थियो, वाह भाई वाह, वाह भॻवान वाह, वाह भॻवान वाह। ऐं पोइ उन पाणीअ जो लोटो जेको पासे में रखियो हुअसि, उन सां खणी जे पासे में हथ धोतई। धोंदे 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 जॾहिं को हिते नज़र वियसि, उहा पातल गायब हुई। यानी कि ॾिठई त हिकिड़ो कुतो आयो ऐं उहो पातल खणी भॼी वियो। तॾहिं शिव जी चयसि, ॾिस हिन जे नसीब में अॼु खाधो न हो, तंहिं करे मूं चयो त अॼु कोन मिलंदसि हुनखे। तॾहिं पार्वती मञी वई त शायदि क़िस्मत वॾी आहे। पर ॿी कहाणी हिकु अथव त कर्म वॾो आहे। कर्म जी हीअं कहाणी आहे त हिकु धनवान जंहिं वटि इलाही पैसा आहिनि, उहो कुझु नथो करे। चए थो, मां छो कयां कुझु बि, छाकाणि त मूं वटि सभु कुझु आहे। ऐं वेठो हूंदो हो, ऐं पोइ छा थो थिए, धीरे 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 जेका बि इन्हनि जी मिल्कियत हुई, फैक्ट्री हुई, उहो सभु बर्बाद थी वञसि। छो त हुन कोई कर्म ई न कयो। हू वेठो सोचे त मुंहिंजी क़िस्मत में हेॾो पैसो आहे, मूं छाजे लाइ मां कर्म कयां। कर्म न कंदे हुन जो पैसो ॿिया सभु खणी विया। ऐं तंहिंखां पोइ हुनखे ध्यानु में आयो, जॾहिं हिकु इंजीनियर हुन वटि आयोसि ऐं चईंसि त साईं, तव्हांजी फैक्ट्रीअ जो मशीन जेका बंदि पई आहे न, उहा मां ठाहे ॾींदुसि। चईंसि, तूं फ़क़ीर, तूं छा कंदे, तूं त पाणे घरे पियो लॻी। ॾिसो न साईं, महिनत सां उन माण्हूअ मशीनरीअ खे ठीकु कयो। मशीनरी हली त चईंसि, छो, तोखे सभु ख़बर आहे? चई, मां इंजीनियर आहियां, पर मूं कॾहिं कर्म न कयो। मूं पंहिंजनि माण्हुनि खां कमु वरितो,
अॼु मां उन पोज़ीशन ते आहियां त मूंखे कमु करिणो थो पए ऐं कुझु कमाइण लाइ कुझु करिणो थो पए। साथियो, ज़िंदगीअ में कर्म तमामु ज़रूरी हूंदो आहे। बिना कर्म जे क़िस्मत न खुलंदी आहे। जहिड़े नमूने असांखे लॉकर जूं 2 चाबियूं हूंदियूं आहिनि। हिकु हूंदी आहे मैनेजर वटि, हिकु हूंदी आहे असां वटि। त ॿिन्ही चाबियुनि खे मिलाइण सां ई असांजो लॉकर खुले थो, यानी कि असांजो कर्म ऐं प्रभु जी क़िस्मत। इहे सोचे करे भई कर्म ऐं क़िस्मत मिली करे ई असांजो दरवाज़ो खोलींदा। त कर्म कंदा रहो, क़िस्मत ते न भारियो, क़िस्मत त तव्हांजी ईअं ई खुली वेंदी। बिना कर्म जे कुझु बि कोन्हे, यानी कि कर्म कर्म ऐं कर्म, जेको मां थी मञा। जय झूलेलाल साथियो, जय झूलेलाल। वरी मिलंदासीं असां हिकु नए प्रोग्राम में हिकु नओं मुद्दो खणी। त छा आहे वॾो अॼु जे एपिसोड में अगरि तव्हांखे सम्झ में अचे त कर्म वॾो या क़िस्मत, त मूंखे ॿुधाइजो। हाणे मोकिलिजो।